नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काज़ी अहमद में ख़बर ॾींदा आहियूं त काज़ी अहमद शहर जे शौकत कॉलोनी जे रवासी पुरियत अमीर जतोई पंहिंजी घरवारी मसामात मूमल ऐं ॿिनि गर्भातियुनि मासूम ॿारनि सां गॾिजी काज़ी अहमद पुलिस जे ज़ियातियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ ताक़ा प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया आॾो दाहींदे अमीर जतोई मसामात मूमल जतोई चयो त काज़ी अहमद पुलिस एहलकार ख़ुदा ॾिनो ओठो हुसैन चांडियो मुमताज़ लाखो फज़ल बिरोई असांजो जीवन जंजाल करे छॾियो। हिन चयो त असांजो पुटु नादिर अली जतोई जेको नवाबशाह कोर्ट मां सुनवाई तां वापसि काज़ी अहमद फौजी होटल ते चांहि पीअण लाइ वियो त उतां खेसि बिना जवाज़ पुलिस जे एहलकारनि ख़ुदा ॾिनो ओठो हुसैन चांडियो मुमताज़ लाखो फज़ल बिरोई खेसि गिरफ़्तार करे थाणे ते खणी विया आहिनि, खेसि गुम करे छॾियो। हिन चयो त असां थाणे ते वियासीं त पुलिस कुझु ॿुधाइण लाइ तयारु न आहे। हिननि वस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। अॻे में मुंहिंजो भाउ खणी हिननि मारे छॾियो। हींअर वरी मुंहिंजो छोकिरो वियो नवाबशाह तारीख़ तां मोटियो आहे, होटल ते वेठो आहे चाह पीअण लाइ, हुनखे उतां खणी गुम करे छॾनि। हाणे असांजो केस जेको आहे हाई कोर्ट में अॻ में हले पियो। हाणे हिननि धमकियूं ॾेई हाणे ईअं करे त माना असां केस विञायूं। हुसैन चांडियो ऐं हिन नालो छा आहे ख़ुदा ॾिनो ओठो ऐं SHO पुलिस वठी ऐं हींअर असांजो फौजी आहे होटल वारो आहे, हुन होटल वारे खां पुछनि उते केतिरा शाहिद आहिनि। हीउ मुंहिंजो केस हले पियो। वरी मुंहिंजो अॻे भाउ मुंहिंजो मारिजी वियो आहे, वरी मुंहिंजे पुट जे पुठियां लॻा आहिनि। मूंखे डपु आहे। मां SP साहिब खे चवां थो, जा वॾनि मान खे चवां थो, जा मुराद अली शाह, जा जेको आहे वज़ीर आला आहे, मां उन्हनि खे अर्ज़ु थो कयां मूंसां सौ सिधो ज़ुल्म आहे। अॻे बि मूंसां ज़ुल्म थियो आहे, उन जो बि मुंहिंजो कुझु न थियो आहे। वरी हीअं अपील कई अथनि, वरी मां हींअर बि अञा मुंहिंजी तारीख़ केस अचण वारो आहे। हाँ हींअर मुंहिंजो छोकिरो गुम करे छॾियो अथनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।